मज़मून फ़िज़िक्स क्लास 9 बाब शहों सबक 9 हिस्सों पहिरियों मश्क महरूज़ी सवाल एक्सरसाइज़ MCQs। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल्ला महर। प्यारा ॿारो, अॼु जे हिन वीडियो में असां शुरू कंदासीं चैप्टर 6 जी एक्सरसाइज़। ऐं उन में जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजूं एक्सरसाइज़ ॿिनि पोर्शन में विरहायल आहिनि। ऐं हिन वीडियो में असां सेक्शन ए कंदासीं, जेको आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स, जंहिंखे असां MCQs था चऊं। इन जे पहिरें MCQs में चवे थो द मोशन ऑफ अ फॉलिंग बॉल टुवर्ड्स अर्थ इज़ ड्यू टू द। हिन में चवे थो त हिकिड़ो बॉल आहे जेको ज़मीन जे तरफ़ किरे थो, उनजी जेका किरण वक़्तु हरकत आहे ज़मीन जे तरफ़, उहा छाजे करे थिए थी? वेटलेसनेस जे करे, ग्रेविटेशनल फोर्स जे करे, एक्सेशन ड्यू टू ग्रेविटी जे करे, या बोथ A एंड B जे करे। सो प्यारा ॿारो, असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं त कंहिं बि ऑब्जेक्ट ते जेका हरकत ईंदी आहे, मतिलबु कोई बि जिस्म जॾहिं ज़मीन जे तरफ़ किरंदो आहे, उहो छाजे करे किरंदो आहे? उहो किरंदो आहे ग्रेविटेशनल फोर्स जे करे। ठीकु आहे, यानी हिते ऑप्शन असांजो B थींदो। उन खां बाद में नेक्स्ट सवाल में चए थो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन होल्ड्स बिटवीन एवरी टू ऑब्जेक्ट्स ऑन द। हाणे हिन में चवे थो त न्यूटन जो जेको ग्रेविटेशनल वारो क़ाइदो आहे ॿिनि जिस्मनि जे विच में जेको आहे थिए थो, उहो बेसिकली छाजे करे ॿिनि जिस्मनि जे, कहिड़नि ॿिनि जिस्मनि जे विच में थिए थो? ऐं उहो कंहिं में थिए थो? सिर्फ़ु अर्थ ते थो थिए, जुपिटर ते थो थिए, या चंड ते थो थिए, या पूरी यूनिवर्स में थो थिए? सो प्यारा ॿारो, हिते जेको असांजो ऑप्शन रहंदो उहो थींदो ऑन यूनिवर्स। ठीकु आहे, यानी ही जेको न्यूटन जो क़ाइदो आहे उहो पूरे यूनिवर्स जे लाइ वैलिड आहे। ठीकु आहे। उन खां बाद में थर्ड MCQ में चवे थो न्यूमेरिकल वैल्यू ऑफ कैपिटल G इज़। हाणे हिन में चवे थो त जेको कैपिटल G जो जेको न्यूमेरिकल वैल्यू आहे उहो छा आहे? हाणे असां ऑलरेडी डिस्कस करे आयासीं त G जेका हूंदी आहे उहा छा आहे? उहा आहे यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट, ऐं उनजो हिकिड़ो मखसूस वैल्यू आहे। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं हिते असां वैल्यू में ॾिसूं त उहो असांजो कहिड़ो थींदो? उहो थींदो असांजो वैल्यू 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वायर अपॉन kg स्क्वायर। ठीकु आहे, या हिनखे असां kg इनवर्स स्क्वायर बि चवंदा आहियूं। त उन खां बाद में जेकॾहिं तव्हां ॿिया वैल्यू ॾिसंदव त हिते छा आहे? हिते वरी पॉज़िटिव 11 आहे, हिते वरी 67 आहे, ऐं हिते बि 67 आहे। ठीकु आहे, त हिते असांजो थींदो 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वायर इंटू kg इनवर्स स्क्वायर। ठीकु आहे, यानी हिते असांजो ऑप्शन कहिड़ो बीहंदो? ऑप्शन असांजो बीहंदो A। ठीकु आहे, टे MCQs में। उन खां बाद में चौथे MCQ जे तरफ़ हलूं था, ऐं चौथे MCQ में असांखे चवे थो ग्रेविटेशनल फील्ड ऑफ अर्थ इज़ डायरेक्टेड। हाणे चए थो ज़मीनी जेका ग्रेविटेशनल फील्ड हूंदी आहे उनजी डायरेक्शन कहिड़े तरफ़ हूंदी आहे? टुवर्ड द अर्थ हूंदी आहे, टुवर्ड्स द सन हूंदी आहे, टुवर्ड्स द मून हूंदी आहे, या अवे फ्रॉम अर्थ हूंदी आहे? सो प्यारा ॿारो, जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे आया हुआसीं, ऐं मां तव्हांखे जेको आहे फिगर जे थ्रू बि सम्झायो हुयो, ग्रेविटी जी जेका डायरेक्शन हूंदी आहे उहा काॾे हूंदी आहे? टुवर्ड द अर्थ हूंदी आहे। यानी हिते जेको असांजो ऑप्शन थींदो उहो थींदो ऑप्शन A, टुवर्ड्स द अर्थ। ठीकु आहे। उन खां बाद में नेक्स्ट MCQ में असांखे चवे थो त was the first scientist who gave the concept of gravitation। चए थो कहिड़े साइंसदान जेको आहे ग्रेविटेशन जो कॉन्सेप्ट ॾिनो? ऑलरेडी असांखे ख़बर आहे उहो केरु आहे? उहो न्यूटन आहे। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे वरी असां हलूं था अॻे MCQs ते। MCQ 6 में चवे थो अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ यूनिवर्सल ग्रेविटेशन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शन। हाणे फोर्स जेको आहे उहो कंहिंजे प्रोपोर्शन आहे? चए थो M1 M2 जे, या 1/r स्क्वायर जे, ऐं C ऑप्शन में चवे थो r स्क्वायर जे, ऐं D ऑप्शन में चवे थो बोथ A एंड B। तो अगरि जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो त असां पढ़ियो होसीं त फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M1 M2/r स्क्वायर, यानी पहिरें ऑप्शन में M1 M2 आहे, ऐं ॿिए ऑप्शन में 1/r स्क्वायर आहे, ऐं हिते असांजी प्रोपोर्शनलिटी बि आहे। इन जो मतिलबु छा थियो? त असांजे हिन ॿिन्ही ऑप्शन जे बराबरि आहे, ऐं हिते असां वटि D में चए थो ॿ ई ऑप्शन, यानी A ऐं B। सो हिते असांजो जेको ऑप्शन करेक्ट ऑप्शन बीहंदो उहो बीहंदो ऑप्शन D। ठीकु आहे। उन खां बाद में नेक्स्ट MCQ की तरफ़ हलूं था। उन में चवे थो ग्रेविटेशनल फोर्स इज ऑलवेज
चए थो ग्रेविटेशनल फोर्स जेको हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, हमेशह रिपल्सिव फोर्स हूंदो आहे यानी धिकींदड़, अट्रैक्टिव हूंदो आहे यानी कशिश वारो, छिकण वारो, या चवे थो बोथ यानी ॿई, या उन खां चवे थो इन्हनि मां को बि कान। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, जीअं त असां पढ़ी आया आहियूं त जेको यूनिवर्सल ग्रेविटेशनल फोर्स हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, उहो अट्रैक्टिव फोर्स हूंदो आहे। छो त कंहिं बि ऑब्जेक्ट खे जेको ग्रेविटेशनल फोर्स आहे उहो ज़मीन जी तरफ़ छिकींदो आहे, यानी उनखे छिक वारी उहा कुवत हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां पोइ 8 ते था हलूं, उन में चवे थो न्यूमेरिकल वैल्यू ऑफ रिमेन्स कांस्टेंट एवरीवेयर। चए थो कंहिंजो जेको न्यूमेरिकल वैल्यू हूंदो आहे उहो हर जॻह ते सेम हूंदो आहे, यानी कांस्टेंट हूंदो आहे। उन में आहे स्मॉल जी यानी एक्सेशन ड्यू टू ग्रेविटी, उन खां पोइ आहे वरी कैपिटल जी यानी यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट, या फोर्स या वेट। सो प्यारा ॿारो, असां पढ़ी आया आहियूं त जेका कैपिटल जी हूंदी आहे यानी यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट जेको हूंदो आहे उन जो न्यूमेरिकल वैल्यू हर जॻह ते सेम हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं 9 नंबर ते हलूं था, उन में चवे थो ग्रेविटेशनल फोर्स इज़ ऑफ द मीडियम बिटवीन द ऑब्जेक्ट्स। हाणे चए थो यूनिवर्सल ग्रेविटेशनल जेको फोर्स आहे उहो मीडियम जे विच में छा हूंदो आहे, डिपेंडेंट हूंदो आहे मीडियम ते, या इंडिपेंडेंट हूंदो आहे मीडियम ते, या ॿई हूंदो आहे, डिपेंडेंट ऐं इंडिपेंडेंट, या चवे थो इन्हनि मां कोई बि कान। सो प्यारा ॿारो, जेको असांजो ग्रेविटेशनल फोर्स हूंदो आहे उहो कंहिं बि मीडियम ते डिपेंड न ई कंदो। ठीकु आहे। सो हिते असां छा लिखंदासीं, इंडिपेंडेंट। ठीकु आहे। उन खां बाद में क्वेश्चन नंबर 10 ते था हलूं, उन में चवे थो नियर अर्थ सरफेस जी। हाणे चए थो जेको आहे त ज़मीन जे सतह ते जेको स्मॉल जी आहे उनजो वैल्यू छा थींदो, 10 मीटर सेकंड इनवर्स स्क्वायर, या बी चवे थो 1.6 मीटर इंटू सेकंड इनवर्स, चवे थो सी ऑप्शन में चवे थो बोथ ए एंड बी, या डी में चवे थो नन ऑफ दीज। सो प्यारा ॿारो, जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे चुका आहियूं त असांजो जेको जी जो वैल्यू हूंदो आहे नियर टू अर्थ, इहो हूंदो आहे असांजो 10। ठीकु आहे। बेसिकली हूंदो आहे 9.8, पर अप्रोक्सीमेट में असां 10 करे खणंदा आहियूं। ठीकु आहे। 11 MCQs में चवे थो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन इज कंसिस्टेंट विथ न्यूटन्स लॉ ऑफ मोशन। चए थो त न्यूटन जो जेको ग्रेविटेशन लॉ आहे उहो न्यूटन जे मोशन जे कहिड़े लॉ सां तालुक़ रखे थो। सो प्यारा ॿारो, असां इन जे बारे में डिस्कस करे आयासीं त छा थींदो आहे त उन में हिकु जिस्म ॿिए जिस्म खे पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे, यानी हो हुनखे पंहिंजे तरफ़ छिकींदो ऐं हो हुनखे पंहिंजे तरफ़ छिकींदो। इन जो मतिलबु छा थियो त न्यूटन जो थर्ड लॉ हिते असांजो एप्लीकेबल हूंदो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जेको आहे असां 12 MCQ ते था हलूं, उन में चवे थो स्प्रिंग बैलेंस इज़ यूज़्ड टू मेयर। हाणे चए थो स्प्रिंग बैलेंस जेको आहे उहो कंहिंखे मेयर करण जे लाइ यूज़ कयो वेंदो आहे, मास खे, वेट खे, इलास्टिसिटी खे, या डेंसिटी खे। सो इन जे बारे में बि असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं प्यारा ॿारो, त जेको स्प्रिंग बैलेंस हूंदो आहे बेसिकली उहो वेट खे मेयर करण जे लाइ यूज़ कयो वेंदो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में MCQ 13 ते था हलूं, उन में चवे थो योर वेट एज मेयर्ड ऑन अर्थ विल बी डैश ऑन मून। चवे थो त तव्हांजो जेको वेट आहे जेकॾहिं असां मेयर कयूं ज़मीन ते त उहो चंड ते छा थींदो, इंक्रीज़ थींदो, डिक्रीज़ थींदो, साॻियो रहंदो, या कुझु बि न। सो प्यारा ॿारो, इन जे बारे में बि असां डिस्कस कईसीं त वेट जेको आहे मून ते असांजो घटिजी वेंदो आहे। ठीकु आहे। इन में जेको असांजो ऑप्शन थींदो उहो थींदो ऑप्शन बी यानी डिक्रीज़। ठीकु आहे। उन खां बाद में MCQ 14 ते था हलूं, उन में चए थो मास ऑफ अर्थ इज़। हाणे चए थो ज़मीन जो जेको मास आहे उहो केतिरो आहे। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, मास ऑफ अर्थ वारे टॉपिक में मां तव्हांखे जेको आहे त इहो मास जेको आहे त कढी करे ॾेखारियो हुयो त असांजो जेको ज़मीन जो मास आहे उहो केतिरो थींदो आहे। उनजे लाइ असां इक्वेशन बि ड्राइव कईसीं। अगरि जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त हीअ थींदो असांजो जेको आहे 6.0 इंटू 10⁻24 kg, यानी हिते जेको असांजो ऑप्शन वेंदो उहो थींदो ऑप्शन बी। ठीकु आहे। उन खां बाद में MCQ 15 ते था हलूं, उन में चए थो डैश इज़ अ नेचुरल सैटेलाइट। चए थो हिननि मां हेठियनि मां कहिड़ी नेचुरल सैटेलाइट आहे, ए अर्थ, बी जुपिटर, सी मून ऐं डी मार्स। सो हिते असांजो जवाबु कहिड़ो थींदो, उहो थींदो मून। ठीकु आहे। सो मून असांजो जेको आहे उहो आर्टिफिशियल सैटेलाइट न आहे बल्कि नेचुरल सैटेलाइट आहे। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां हलूं था वरी
MCQs नंबर 16 ते। ठीकु आहे, हाणे MCQs नंबर 16 में असांखे चवे थो A communication satellite completes its one revolution around the earth is dash hours, 6 hours, 12 hours, 18 hours या 24 hours। ठीकु आहे, हाणे हिन में इन चवण जो मतिलबु इहो आहे त जेका कम्युनिकेशन सैटेलाइट हूंदी आहे उहा पंहिंजो हिकु चकर ज़मीन जी चौधारी घणनि कलाकनि में पूरो कंदी आहे। सो प्यारा ॿारो, कम्युनिकेशन सैटेलाइट असां चवंदा आहियूं जियो स्टेशनरी सैटेलाइट खे। ठीकु आहे, ऐं उन जे बारे में मां तव्हांखे डिटेल में जेको आहे त सम्झाए चुको आहियां त उहा जेका सैटेलाइट आहे उहा 24 कलाकनि में जेको आहे पंहिंजो हिकु चकर ज़मीन जी चौधारी पूरो कंदी आहे। जीअं ज़मीन पंहिंजो स्पिन 24 कलाकनि में पूरो कंदी आहे, त अहिड़े नमूने सां जेका कम्युनिकेशन सैटेलाइट हूंदी आहे जंहिंखे असां जियो स्टेशनरी सैटेलाइट बि चऊं पिया, उहा असांजी 24 कलाकनि में पंहिंजो हिकु चकर पूरो कंदी आहे। यानी हिते असांजो ऑप्शन थींदो डी। ठीकु आहे, उन खां बाद में हाणे असां हलूं था MCQ नंबर 17 ते, ऐं उन में चए थो द वेलोसिटी ऑफ अ सैटेलाइट इज़ ऑफ इट्स मास। चए थो जेका वेलोसिटी हूंदी सैटेलाइट जी उहा छा कंदी आहे मास ते, माना डिपेंडेंट हूंदी आहे मास ते, इंडिपेंडेंट हूंदी आहे मास ते, डिपेंडेंट हूंदी आहे उनजे बराबरि हूंदी आहे या उनजे डबल हूंदी आहे। तो प्यारा ॿारो, जेका वेलोसिटी ऑफ सैटेलाइट हूंदी आहे उहा इंडिपेंडेंट हूंदी आहे मास खां। ठीकु आहे, सो हिते असांजो ऑप्शन थींदो ए, यानी इंडिपेंडेंट ऑफ इट्स मास। उन खां बाद में असां हलूं था 18 MCQ जे तरफ़, ऐं उन में चवे थो डैश आर यूज्ड टू पुट सैटेलाइट्स इनटू ऑर्बिट। चए थो कंहिंजे ज़रिए असां सैटेलाइट जेको आहे उन में ऑर्बिट में मोकिलींदा आहियूं, हेलीकॉप्टर जे ज़रिए, एरोप्लेन जे ज़रिए, रॉकेट जे ज़रिए या नन ऑफ दीज, या इन्हनि मां कोई बि न आहे। सो जीअं त असांखे ख़बर आहे त असां जेके सैटेलाइट हूंदियूं आहिनि उहे कंहिंजे थ्रू मोकिलींदा आहियूं, रॉकेट जे थ्रू। ठीकु आहे, हिते असांजो ऑप्शन थींदो सी। उन खां पोइ लास्ट MCQ आहे, ऐं उन में चवे थो द क्रिटिकल वेलोसिटी V इज इक्वल टू, यानी क्रिटिकल वेलोसिटी जो फार्मूलो छा थींदो, उहो थींदो GR या G/R या अंडररेडिकल GR या चवे थो अंडररेडिकल G/R। सो असां हींअर ई प्रीवियस लेक्चर में ऑलरेडी असां क्रिटिकल वेलोसिटी जो फार्मूलो ड्राइव करे आया आहियूं। सो असांजो क्रिटिकल वेलोसिटी जो जेको फार्मूलो बीठो हुयो उहो बीठो हो V इज इक्वल टू अंडररेडिकल GR। ठीकु आहे, यानी हिते असांजो ऑप्शन थींदो सी। ठीकु आहे, सो आई होप कि तव्हांखे ही जेके MCQs आहिनि उहे सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में वरी असां जेको आहे सेक्शन B, यानी जंहिंमें असां न्यूमेरिकल सॉल्व कंदा आहियूं, उहो कंदासीं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असांजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।